खिप्रो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो वेझो भिटभाइटी जे ॻोठ मारो माछी जी रवासी गुल हसन माछी जी नौजवान न्याणी शहनाज़ माछी पुरसरार बीमारी में मुब्तला हथ पेर कम नथा कनि। ज़िंदगी ऐं मौत जे ॿ वाटे ते आहे। पंहिंजो अलतल विकिणी न्याणी जो इलाज करायो आहे। हाणे गुरबत सबब हिक वेले जी मानी बि नथा खाए सघूं। हिननि चूंडियल नुमाइंदनि खां न्याणी जी ज़िंदगी बचाइण इलाज कराइण जी अपील कई आहे। गुल हसन मुंहिंजो नालो आहे साईं, वेठा भिटभाइती ॻोठ आहियूं। छोकिरी नालो शहनाज़ आहे, तमामु वक़्त खां ई बीमार आहे वीचारी। ग़रीब माण्हू आहियूं, मिसकिन सफ़ा, का कमु करे कोन था सघूं, न को इलाजु वॾो कराए था सघूं, कंहिं अस्पताल ते रसी कोन था सघूं। इन जे करे असांजा जेके नुमाइंदा आहिनि हिते, उनखे अर्ज़ु करियूं था त जेको मन त करे सो महिरबानी उनजी, इहो ई अर्ज़ु आहे बसि। ॿियो ख़ैरु लॻो पियो अलाए हिकु तरफ़ां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।